चवे थो अड़े तुंहिंजे बुतनि ते मां लानत थो कयां अड़े पिरीअ ते कलमो पढ़ियो तूं थो चए त बाहि में साड़ींदो सांस त नबीअ खे छॾे वेंदो अड़े हे त पुठी थी सड़े पूरी जान जली वञे पर मुंहिंजे ज़बान तां मुस्तफ़ा जो इस्म नथो हटी सघे कॾहिं अल्लाह अकबर हज़रत अम्मार चवे थो ये हिक जान हजार जानियूं जन कुर्बान करे छॾियां रोज़ानो हज़रत अम्मार जे लाइ हेॾे तवजो कर मुंहिंजे प्रिय जो महबूब जे गुलाम जो इश्क त ॿुध मन न इश्क जे सदके तो असांखे का ज़री इश्क जी मिली वञे जिंदगी सवार जी वञे हज़रत अम्मार जे लाइ रोज़ानो काफ़िर बाहि बाराए करे हज़रत अम्मार के बाहि जे मथां सुमारींदा हा हज़रत अम्मार चवंदो भले जान हली वञे त हली वञे हिन ज़बान तां आमना जे लाल जो ज़िक्र न वञे हिकिड़े ॾींहुं काफ़िरनि वॾी बाहि बाराई वॾा वॾा टांडा कढी करे प्यारा दोस्तो हज़रत अम्मार के मथां सुमारियो खल त सड़ी वई पर चर्बी भी पघेरजी वई रत वहण शुरू थी वियो ओ अम्मार हाणे त नबीअ जो दर छॾ हाणे अम्मार तो चवे अड़े हीअ हिक जान लख जानियूं हुजनि प्रिय नबियुनि जे सरदार जे मां नाले तां कुर्बान करे छॾियां प्रिय जी दामन कोन छॾबी उन इलाइके में ॻाल्हि पकड़जी वई त अॼु काफ़िर अम्मार खे सख़्त सज़ा ॾिनी जो उन जे पुठीअ मां रत वहण शुरू थी वियो पुठीअ जी खल चर्बी ॻरी वई इहा ख़बर मुंहिंजे आमना जे लाल वटि पहुती अदा मुंहिंजो पिरी पंहिंजे गुलाम खां तबियत पुछा करण जे लाइ निकितो जो सुभान अल्लाह मुंहिंजो पिरी पाण थो अचे पंहिंजे गुलाम ॾे प्यारा दोस्त मुंहिंजे महबूब रसूलुल्लाह हज़रत अम्मार बिन यासिर ॾे अची पहुतो प्यारा दोस्तो हज़रत अम्मार खां दर्द विसरी विया ओ दुख विसरी विया मुझे महबूब जे चेहरे ते नजर पई उथी खड़ो थियो सुभान अल्लाह हथ मथे करे दस्तगीर जा अल्लाह अकबर मुझे प्रिय जा परवाना हज़रत अम्मार जड़े मुझे महबूब ते नजर पई हेडे नियारो हेडे हज़रत अम्मार जी नजर पई कदे भी एतिरियूं तकलीफ़ूं आयूं अम्मार जे अखियुनि मां पाणी कदे कोन आयो कदे रुनो कोन पर जॾहिं आमना जे लाल जे चेहरे ते नजर पई त अम्मार जे अखियुनि मां पाणी शुरू थी वियो हज़रत अम्मार रोअण शुरू कयो छो अदा दुनिया जो दस्तूर जॾहिं ॿार विढ़ंदा आहिनि पाण में ॿार उते न रोंदो जॾहिं अमड़ जे साम्हूं ईंदो त रड़ियूं करण शुरू कंदो दाहूं करण शुरू कंदो उनके खबर त मुंहिंजी सिफारिश अम्मा कंदी मुंहिंजी ज़मानत अम्मा खणंदी त हज़रत अम्मार खे भी खबर त मुंहिंजे ॿिन्हिनि जहाननि जो ज़ामिन त आमना जो लाल हसन हुसैन जो नानो मुंहिंजो ज़ामिन सुभान अल्लाह भई हथ मथे करे चओ सुभान अल्लाह अल्लाह अकबर मुंहिंजे प्रिय जा परवाना हाय हाय सुभान अल्लाह शान त ॾिसो मुंहिंजे प्रिय सां प्यार त ॾिसो अरे अॼुकल्ह बदबख्त काहे पिया आहिनि त नबी सां प्यार न कयो छाजो नबी छाजी ॻाल्हि बसि अल्लाह अल्लाह कयो अरे पुछ अम्मार खां पुठीअ जूं खलूं सड़ी वयूं नबी नबी ज़बान तां वञे नथो सुभान अल्लाह नबी जो प्यार नबी जो शान ज़बान तां नथो वञे तू इहो असहाबनि जो आशिक सदा इहो सिखियो त नबी सां दुश्मनी कयो अरे तू पाण ग़रीब ते मुस्तफा जो शान क़यामत ताईं पियो हलंदो सुभान अल्लाह भई हथ मथे करे चो नारे रिसालत
यो थकल नारो छो थोरो आवाज त कढ रिसालत मुदा बोला जेको इश्क वारो नारो ॿुधाए थो उनजे सीननि में नबीअ जो प्यार सच नसीब फरमा जा हथ मथे करे चो रिसालत भई हथ मथे करे रिसालत सभई चो लबैक 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 या रसूल अल्लाह लबैक 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 या रसूल अल्लाह लबैक 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 या रसूल अल्लाह हथ मथे लबैक 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 या रसूल अल्लाह लबैक 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 या रसूल अल्लाह लबैक 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 या रसूल अल्लाह रिसाल दादा भाई हथ मथे करे चो दस्तगीर हाय हाय वाह वाह कुर्बान मुझे मुस्तफा जे इश्क दा हजरत अम्मार रुनो मुझे पिरिय जे अखिन मां भी पानी वही आयो अदा मुझे प्रिय जो घराणो वफादार घराणो जडे मुझे महबूब जी नजर पया रुनो त मुझे प्रिय फरमायो अम्मार दे खबर अम्मार अर्ज भी करे थो सुना रोज जडे को मां कलमो पढ़ियो रोज काफर पाए ते सुमारे मुखे ईज़ा वडींदा हन त मुझे दिलबर नबी जो मकाम बदसो के चवंता नबी के का ताकत कोने मुझे प्रिय रहमत वारे नबी फरमायो ओ अम्मार हेडे हेडे तवज्जो कर हर महबूब छा तो फरमाए ओ अम्मार अज मां महबूब ऐलान तो फरमाया तो ओ अम्मार मां महबूब बिशारत तो जा त तू जन्नतिया सुभान अल्लाह बिशारत तो जा त तू जन्नतिया अरे मुल्ला चवे तो नबी कुल मुख्तियार नबी ना है जन्नत तो मिलाए जन्नत तो मिलाए अन्या कुल मुख्तियार के खेजे बोआ मुझे मुस्तफा इशारो करे त लतल सिज वापस वराए इशारो करे चंड के टक करे छड़े इशारे से हजरत अम्मार बिन यासिर के जन्नत वठी दे अन्या कुल मुख्तियार नबी किए थी दो ओ प्रिय जा परवाह ना अरे जे कने हजरत अम्मार बिन यासिर के मुस्तफा इश्क में जे कने हजरत अम्मार इश्क में होजे उनके जन्नत वठी दई सके तो इन शबानी फकीरन के बाबू में जन्नत दे दादा हाथ मथे दस्तगीर सीने जो जोर लगा करे चुप दस्तगीर प्यारा दोस्तों मुझे मुस्तफा फरमाया अमान मां परी तो बरा तू जन्नतिया अल्लाह बेसवदा तू जन्नतिया हां हेडे न्यारो हेडे हर महबूब जो वरी बियो ऐलान बुधो हिकड़ी त जन्नत ॾिनई हिकड़ी त जन्नत ॾिनई पाण फरमाईंदा ओ अम्मार मां पिरी तो फरमाया अज बाह के हुक्म थो कया ओ बाह अज का बाद में मुझे अम्मार बिन यासिर गुलाम के नसाड़ जा जडे अम्मार के तुझे मतान इं थदी थी वंजा जी मुझे दादे इब्राहिम जे ला थदी थी वई हुई इं थदी थी वंजा हाणे हजरत अम्मार पिरी जो दीदार कयो पिरी वापस वया सुबह थी आहे मोटियो वरी बाए जा बबड़न जे ला तैयार चला जडे पजदो चेहरे ते मायूसी हूंदी पर हाणे हजरत अम्मार वञे थो बाह लुडे थी बाह लोडे थो घुमे ऐं चेहरे ते मुर्क थी हले चवण लगा ओ अम्मार जो खिलंदो थो ते बाह तुझे ला तैयार जे परवाह काने का मां आमना जे लाल जो दीदार करे आया मां मुस्तफा जो दीदार करे आयो आया अल्लाह अकबर हजरत अम्मार के
जियां पहुचंदो वयो वरी टांडा कढी बाहि जे मथां पे सुमारियो जॾहिं टांडनि जे मथां आयो हे शान वड़ई त सुभान अल्लाह चइजां हज़रत अम्मार खे मथां सुमारियो हज़रत अम्मार खिले भी अथो ऐं टांडनि सां खेॾे भी थो हथ मथे करे दस्तगीर जा खिले भी थो ऐं टांडनि सां खेॾे थो काफ़र था चवनि ओ अम्मार दे ख़बर तोखे पाए साड़े नथी छा त अम्मार थो चवे शान वणई त सुभान अल्लाह अरे अॼु पाए खे कहिड़ी ताक़त जो पाए मां मुस्तफ़ा जे गुलाम खे साड़े पाए के मुझे मुस्तफा हुक्म फरमायो आ त मुझे गुलाम के नसाड़ जा अज बाय मुखे गरम त नथी लगे पर बर्फ वांगुर थधी लगी पई आ बर्फ वांगुर थधी लगी पई आ अरे पो मुस्तफा जे चवण ते बाय भी हले मुस्तफा जे हुक्म ते पानी भी हले मुस्तफा जे हुक्म ते वण भी हलन तू न हले तो छा थी पियो क्या पांजी किस्मत के अल्लाह ताला जे मथा राज़ी थींदो आ त आमना जे लाल जी धामन ॾेई छॾींदो आ अरे लगी तुंहिंजी तार आजन के दुनिया में उहे दीवाना लगी तुंहिंजी तार आजन के असहाबी फिर नंबर प्यार में हा परवान ओ लगी तुंहिंजी तार आजन के अॻिते शेर हले अरे हथ मथे करे भे जंहिंजी दिल नथी चए उहो हथ मथे करे सभिनि जी दिल चवे थी समझ में अचे लफ़्ज़ समझ में अचे त पोइ सुभान अल्लाह चइजां यार यमन हो काथे अवेस करनी कीअं ॿुधो यार यमन हो काथे अवेस करनी कीअं ॿुधो मोट मदीने मां ॾिसी मुझा मोला ए लफ्ज़ ॿुधी जेको सुभान अल्लाह चवे उन जे मथां बि करम कजा महबूब जे दर जी हाज़िरी जी मोट मदीने मां ॾिसी मदनीअ जा आस्ताना भेज दस्तगीर जो नारो हथ मथे कर रड़ कर भेज दस्त हाणे वरी लफ्ज़ मां पढ़ां तो वरी करम थींदी रड़ कजा मोट मदीने मां ॾिसी मदनीअ जा आस्ताना जन के दुनिया में उहे दीवाना लगी तुझी तार आजन के लैला ले हिक मजनू अरे मदनीअ ले मुल्क चरियो लैला ले हिक मजनू मदनीअ ले मुल्क चरियो लैला ले हिक मजनू मदनीअ ले मुल्क चरियो सिक आजन जे सीने में सिक आजन जे सीने में तन खे कंदा छाता ना लगी तुंहिंजी तार आशिकन के मेड़ा मिलंदा आहिनि नबीअ जो आशिक तो सदाए नबीअ जो आशिक तो सदाए ओ महबूब जे मिलाद वारो तो सदाए ओ भले ताना मेड़ा मिलन अरे पर मुझे प्रिय जी दामन न छॾबी आ आशिक तॾहिं तो चवे सिक आजन जे सीने में तन खे कंदा छाता ना ओ लगी तुंहिंजी तार आजन के दुनिया में उहे दीवाना ओ लगी तुंहिंजी तार आजन खे रोज़ रहे थो रहबर इश्क वारनि जे सीने में और रोज़ रहे थो रहबर इश्क वारनि जे सीने में सदको तन सब कुछ क्यों सदको तन सब कुछ क्यों
रबी कया नजराना लगी तुझी तार जन के दुनिया में उहे दीवाना लगी तुझी तार जीअं मुंहिंजे रबर हुसैन पंहिंजे नाने जे दीन तां सिर कुर्बान कयो उन पंहिंजे नाने जे कुलनि ते सवारियूं कयूं उन्हनि खे पंहिंजे नाने फैज़ जा प्याला पीआरिया हुसैन दीन खे सुञातो त मुंहिंजे रबर हुसैन सुञातो आहे प्यारा दोस्तो सुणे रबर हुसैन दीन खे सुञातो नाने रसूलुल्लाह खे सुञातो यज़ीद पलीत छा ॼाणे यज़ीद छा ॼाणींदो दीन खे सुञातो त मुंहिंजे हुसैन सुञातो मदीनो भी तॾहिं छॾियई पलीतन मजबूर कयो हुसैन फरमायो मदीनो छॾे सघां थो नाने जे दीन खे नथो छॾे सघां पोइ तॾहिं त इश्क में शेर ठहियो सुणे हुसैन जे शान में सुभान अल्लाह जो त मां शेर ॿुधायां थकियल सुभान अल्लाह ते ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ रोई पियो हुसैन मदीने में नाने खां जॾहिं मोकिलायो हो तुंहिंजो मुंहुं ते एहसान वॾो तो कुलड़नि ते मूंखे घुमायो हो सुभान अल्लाह तव्हां अॻिते बि ॿुधायां जॾहिं मोकिलायो हो मदीनो छॾण ॾाढो ॾुखियो आहे को 5 ॾींहं रहे को 10 ॾींहं मदीने में रहे हाजी मोटन था त तड़पी तड़पी मोटन था हाजी अल्लाह ते खां पुछो त मदीनो छॾण केड़ो ॾुखियो आहे अदा को 5 ॾींहं रहे को 10 ॾींहं रहे जॾहिं मदीनो छॾींदो आहे हाजी महबूब जे मदीने जे दीवारनि खे चुमंदो आहे प्रिय जे तरह जे मिटीअ खे चुमंदो आहे रोई रोई मदीनो छॾींदो आहे पोइ ॿुधा जे मुस्तफा जे कुलनि ते सवारियूं कयूं उन हुसैन खे पंहिंजे नाने जो मदीनो केॾो न प्यारो हूंदो तॾहिं त हे शेर ठहियो ॾाढा रड़ करे त सुभान अल्लाह चओ रोई पियो हुसैन मदीने में जॾहिं मोकिलायो बेद नाना सजा आया थई नंढड़ी सकीना भी मोकिलाए पई परदे जी रत आ तोखे तो सबूर असां के सिखारियो हो हुसैन मदीने में नाने खां जॾहिं मोकिलायो हो शर अबाणो सां ई छॾण ॾुखियो आहे नाने जो मदीनो मूंखे मिठो आहे छॾण ॾुखियो नाने जो मदीनो मूंखे मिठो आहे विलादत मुंहिंजी हिते थी आहे मूंखे नाने हथनि सां पालियो हो यार रोई पियो हुसैन मदीने में नाने खां जॾहिं मोकिलायो हो तुझ मुंहुं ते एहसान वॾो तो कुलड़नि ते मूंखे घुमायो हो रोई पियो हुसैन मदीने में नाने खां जॾहिं मोकिलायो ॾाढा चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह थकिजी पिया हो न त दस्तगीर जी करामत हिकिड़ी ॿुधायां बटन नारो
ॾाढा न पिया ये न दस्तगीर जा आशिक सीने जो जोर लगा करे भई हथ मथे फेर अवल का वठी आखिर ताली जोरदार नारो बुधाए दस्तगीर जी करामत हुजे ता जड़ा आशिक हथ हेठ न दस्तगीर जा आशिक भई हथ मथे करे दस्तगीर जो नौकरा दस्तगीर जे यारीअ जो खीर गॾु कंदो आ सुभान अल्लाह करामत वण दिया ॾाढा भई हथ मथे करे चो भेजी दस्तगीर ॿुधंदे सीनो ठरी पवंदी भई हथ मथे करे चो अदा दस्तगीर जे यारी गॾु करण वारो बि को आम नौकर कोने जेको यारीअ जी ड्यूटी ॾींदो आहे ईअं सम्झंदो कर इहो पाण ड्यूटी नथो ॾे इन जे मथां बगदाद वारो राज़ी थियो आहे जो पंहिंजे दर जी ड्यूटी इन खां वठी रहियो आहे मुंहिंजे मदरसे जे खीर खणंदो ॾाढा जो पीरन जे पीर दस्तगीर जे यारीअ जे खीर करण वारो नौकरा ॻोठनि मां ओड़े पाड़े मां खीर गॾु करे पीरन जे पीर दस्तगीर जे यारीअ प्यारा दोस्तो खीर जी गुलाम यारी कंदो आहे चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह यारीअ जो खीर खयूं पियो अचे उन इलाइक़े में क़त्ल थी वियो हो बादशाह कातिल खे घुरायो बादशाह चयो इनखे तख़्ते ते चाढ़े फाई ॾेई छॾियो त दुनिया वारनि खे ख़बर पवे क़त्ल जे बजाए क़त्ल थींदो आहे उहो डुबरो हुयो उनखे फांसी मुंडीअ में विधऊं तख़्तो कढियऊं उहा मुंडी रसे मां निकिरी वई हेठि अची बीही रहियो ॾाढी कोशिश कयूं पर उनखे फांसी न पई अचे बादशाह खां पुछा कयूं ओ बादशाह हाणे छा कयूं बादशाह त बादशाह थींदा आहिनि न जीअं तो असां कोई कंहिं चढ़ंदो यार को बादशाह माण्हू आहे यार एॾी देरि कई अथई मन बादशाह मन मर्द कम पंहिंजे मर्ज़ीअ जा सुभान अल्लाह निकिरे अलाए बुख नगर जो तासुर आहे न जी आई नथो करे साईं नगर गंजा 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 न खाइण बि खणण बि नहीं ॾाढा त भेज दस्तगीर जो नारो चओ बादशाह चयो हाणे वञो हिनखे फांसी पूरी नथी अचे बाज़ार में लही पओ जेके फिट अचे जेके पूरी अचे बस उनखे वठी जो त फांसी ॾियूं बस जीअं बादशाह जा नौकर उन बाज़ार जे अंदर पहुता साम्हूं उहो दस्तगीर जो मुरीद खीर वारो पियो अचे सुभान अल्लाह खीर वारो मुरीद जॾहिं वेझो पहुतो आहे उहे फांसी उन्हनि जे हथ में आदा पंहिंजो पटको ला पंहिंजी पग ला असां माप कंदासीं सुभान अल्लाह यारी जाथे वञे त गिलास यारी जो मिले त वरी अधु गिलास वरी पाण खे ॾंद तूं बि पीओ अल्हम्दुलिल्लाह उन खीर पी ताज़ो तवानो हो सुभान अल्लाह पगला माप कंदासीं हुन जो अलाए दर्दी न लाइ कपड़नि जी माप कंदा दादा त चओ ख़बर न आहे माप छाजी था कयो था लाहे त सही पगला थई उहा फांसी उन जे गिचीअ में विझी करे हिक ॿिए ॾे ॾिसी करे चवनि पिया फिटा अदा फिटा त हुन चयो यार छाजी हीअ खिटा सुभान अल्लाह खिट बिट काई काने हल बादशाह जो हुकुम आहे जेके फांसी पूरी अचे उनखे वठी अचो बादशाह वटि वठी आया बादशाह के जे बादशाह मूंखे फांसीअ ते चाढ़ियो था मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे
के ॾोह पुछा कई त पोइ तोखे वठी छो अचूं हा असांजी मर्ज़ी आहे बस तुंहिंजो ॾोह इहो आहे जो